अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं कानपुर महरमा त पुलिस अटारनि पारां ॻोठ पुनू गॾाणी ते चढ़ाई दौरान काठीअ जी पुल किरी पई। पुलिस एहलकार तरंदा रहिया। माकाई मैनर ते काठीअ जी पुल तां गुज़रण दौरान केतिरई एहलकार वहंदड़ वाह में किरी पिया। ज़रियनि मूजिब त माकाई मैनर जे पुल तां पैदल गुज़रण दौरान 4 पुलिस एहलकार वाह में हथियारनि समेत किरी पिया। पुलिस पारां गुम थियल हथियारनि जी ॻोल्हा लाइ माकाई मैनर में पाणीअ जो वहिकिरो घटायो वियो आहे। खबर शामिल कंदासीं तंगवाणी मां तंगवाणी वेझो सैफल स्टाफ वटि आबादगरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन में बंदोबस्त निंदाणी शाहनवाज़ मुर्तज़ा बरकत अली ऐं ॿियनि दाहींदे चयो त असांखे गुज़िरियल 2 महीननि खां ज़रई पाणी नाहे ॾिनो वियो। असांजी ज़मीन बंजर थी चुकी आहे, पर एसडीओ गुल हसन ओडो असां सां ॻाल्हाइण लाइ तयार नाहे। हिननि जो त असांखां बाला ऑफिसर रिश्वत घुरनि पिया। हिननि डीसी कश्मीर खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी कानूनी कार्रवाई करे रिश्वतखोर बाला ऑफिसर एसडीओ गुल हसन ओडो खे हटायो वञे। ॿी सूरत में हर रोज़ एसडीओ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। खबर आहे खेंजू में खेंजू भरिसां ॻोठ गौस बख्शर जे ॻोठड़नि जो बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़नि में मुमताज शर, मीर मोहम्मद, बुडल शर ऐं ॿिनि एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाईंदे चयो त बासर गुलाम हैदर चाचड़, खमीसो चाचड़, शाहबान चाचड़ ऐं ख़ादिम ताहिर असांजी नौजवान अब्दुल ख़ालिक खे कराचीअ जे मालपीड़ीअ मां ज़ोरी पकड़े मथां चोरीअ जो इल्ज़ाम ॾेई संदसि विहक वारी जाइ ते गरम औज़ार सां सख़्त तशद्दुद कयो आहे। असांजो नौजवान कराचीअ जे मालपीड़ीअ में होटल ते कमु कंदो हो ऐं हू मिसकीन ऐं ग़रीब आहे। उन मथां इल्ज़ाम कूड़ा हया विया आहिनि। हिननि वसवरनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। खबर आहे आदलपुर खां। आदलपुर लाॻू यूसी कोहारा जी अवामी बुनियादनि सहूलतनि खां महरूम। यूसी कोहारा जी चेयरमैन गुज़िरियल 5 सालनि में यूसी जी आवाम लाइ कख बनी ॿीणो नाहे कयो। गुज़िरियल केतिरे अरसे में यूसी कोहारा में तरक़ियाती कम रोलड़े जो शिकार आहिनि। वधीक तफ़सील ॾिसंदासीं अली हसन महर जी हिन रिपोर्ट में। टीह सालनि जे अंदरि का बि सहूलियत यूसी चेयरमैन हुजे काई बि सहूलियत न आहे ॾिनी। अॼु सोशल वर्कर लियाकत अली सां ॻाल्हायूं, छा चवणु आहे साईं? यूसी जो मक़सदु ऐं जेको एहतजाज जो मक़सदु इहो आहे कि 5 सालनि में त छा, पर 15 सालनि खां असांजी यूसी यरगमाल बणियल आहे। सॼी यूसी खे बि ख़बर आहे, पूरे तालके खे ख़बर आहे, आला क़यादत खे ख़बर आहे। आला इख़्तियारनि ते मां आवाज़ु पहुचायां थो मीडिया जे थ्रू। मीडिया वारनि जी वॾी महिरबानी आहे जंहिं असांखे टाइम ॾिनो आहे, असांजी कवरेज ईवाननि ताईं पहुचाई आहे। हाणे असांजो मुतालबो इहो आहे कि असांजो जेको हीउ रोड आहे, हीउ रोड बराए महिरबानी ठाहियो वञे। हिन जा ग़ैबाना बिल पास न कया वञनि। जेका थी विया आहिनि हुनजी बि इंक्वायरी कराईंदासीं इंशाअल्लाह, कोशिशि करे। बाक़ी जेका आईंदा जे लाइ आहिनि, हिन जा रोड तरक़ियाती कम, नालियूं, पेवर, असांजे ॻोठनि में मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, असांजा मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि, सभु वीचारा परेशान आहिनि। काई बुनियादी सहूलियत न आहे। ऐं नंबर ॿियो, जेका गैस पाइप लाइन विछाई वई आहे उहो अंदरि ॻरी वई आहे। उन खे 5 खां 7 साल थी विया आहिनि, उहो ॻरी वई आहे। लेकिन उनजी लाइन खे चालू करण लाइ अले इख़्तियारनि ताईं आवाज़ु असां पहुचायो। अॻे बि अॼु बि असां एहतजाज कयो आहे कि असांखे गैस लाइन जेका आहे चालू करे ॾिनी वञे, न त जेका जेके करोड़े रुपया गवर्नमेंट जा ख़र्च थिया आहिनि इहे नकारा बणिजी वेंदा। फरीद कोलाची रोड जो हाल ॾिस, बिजलियुनि जो हाल ॾिस। मां वियोमांसि, मां फरीद कोलाची मां तो न आयो आहियां लॉकडाउन में। मूंखे राशन मूंखे ॾे, हुन चए तूं वोट कंहिंखे ॾिनो? मां वोट ॾिनो पखे खे। मां हाणे ईअं कयो थो ईअं मां सयाम वेठा, चङा माण्हू वेठा हुआ। मूंखे चङनि खाननि चयो तूं एॾे आ, तूं वञा त तूं ख़ाली मोटंदा तो असां ॾींदासीं। 5 सालनि खां असां वटि न रोड आहे, न रस्तो आहे, न बिजली हुई। हाणे हिन कोरोना में 6 महीना 7 महीना शहर बंदि कयो हुयो। असांजो ट्रांसफार्म ख़राबु थियो पियो। जंहिंजी महिरबानी सां, अलीगौर जी महिरबानी सां जंहिं असांखे बिजली ठाराए ॾिनी। चेयरमैन फरीद ख़ान, हिन वटि साइकिल कान हुई, हाणे कारनि ते चढ़ियो वेंदो आहे। असां ग़रीबनि सां छा असां असरु हूंदो? असां वटि घरनि मां नलको कनि, उहो ज़मीननि में हणी वेठा नी। असां छा कंदासीं? असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।